बनू शहर जे मसइलनि जी हासिलात लाइ इज्तमाही शऊर जागी पियो। बनू में सालनि खां वठी तरक़ियाती कम न थियण ख़िलाफ़ समेत शहरी वापारी रस्तनि ते निकिरी आया। सरापा एहतजाज, शटरबंद हड़ताल, धरणो, पोलियो मुहिम जो बाइकॉट, नारेबाज़ी। एसी मीरपुर बटोरो मुज़ाहिरीन सां ॻाल्हाइण लाइ पहुची वियो, जॾहिं त बनू जे शहरनि वापारियुनि ऐं सियासी समाजी अॻवाननि सरफराज़ सुमरो, अमीन मल्ला, अब्बास पलीजो, वज़ीर पलीजो, इम्तियाज़ मेमण, मुर्तज़ा ख़ासख़ैली, इमरान शोरो, मुश्ताक मेमण ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में अस्पताल चौक खां हिक वॾी एहतिजाजी रैली कढी बंद स्टॉप वटि धरणो हयो वियो ऐं इंतिज़ामी नाअहली ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। उन मुल्क जे अॻवाननि ख़िताब कंदे चयो त हिक मुनज़िम साज़िश तहत बनू खे मुकमल तौर ते नज़रअंदाज करे तरक़ियाती कमनि खां महरूम रखी शहर खे खंडर बणायो वियो आहे। हुननि चयो त हाई स्कूल खां शहर तरफ़ ईंदड़ मेन रस्तो तामीर नथो करायो वञे। कुझु वक़्तु अॻु 3.5 करोड़ रुपयनि जी मालियत सां ठहियल शहर जे ड्रेनेज सिस्टम में मुबैना करप्शन कई वई आहे। हुननि मुतालबो कयो त जल्द खां जल्द तरक़ियाती कम न कराया विया त मुस्तक़िल बुनियादनि ते तहरीक हलाई वेंदी। तंहिं बाद एसी मीरपुर बटोरो राशिद नाइटो पहुची मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं कयूं ऐं फौरन डीसी सिजावल सां ॻाल्हाए मसइला हल करण जी यकीन दहानी कराई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची